उडेरो डाल मां ख़बर ॾींदा हलो त मटियारी पुलिस रिजवान मेडिकल अस्पताल पहुची डॉक्टर गुलाम रसूल के गिरफ्तार करे वरतो। बे तरफ़ लोजी कोली टंडे गुलाम अली जा रहवासी आहिनि बरसाती मुतासिर हुअण सबब मटियारी नसरपुर चौक ते कंहिं पाणी वेठा आहिनि। मासूम न्याणी शविता कोली के बुखार थियो, जंहिंखे इलाज वास्ते रिजवान मेडिकल अस्पताल खणाए पहुता, जिते डॉक्टरनि जी गफ़लत ऐं ग़लत इंजेक्शन हणण सबब फौत थी वई। बे तरफ़ मटियारी पुलिस डॉक्टर गुलाम रसूल के अस्पताल मां गिरफ्तार करे मटियारी थाणे ते खणी आई। उते डॉक्टर बास रहण सबब गरीब वारसनि के मटियारी थाणे ते पैसनि एवज़ राज़ी करे छॾियो ऐं डॉक्टर गुलाम रसूल ऐं वारसनि में ठा थियण बाद मटियारी पुलिस डॉक्टर गुलाम रसूल के आज़ाद करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।